सिंध जे तइलीमी इदारनि में जेकॾहिं हर हफ़्ते मौलूद शरीफ़ जी महफ़िल थिए त शागिर्दनि जी सोच में कहिड़ी तब्दीली ईंदी तव्हांजी नज़र में? पहिरीं त मौलूद शरीफ़ जेको आहे न जी उहो सिंध जी सक़ाफ़त जो हिसो आहे। सही। इहो फ़न ख़ुदि सिंधियुनि जो ईजाद कयल आहे ऐं हिकिड़े निराले क़िस्म जो आहे। जहिड़ी तरह उर्दू में कवाली आहे, जी जी 5-6 माण्हू गॾिजी ॻाइनि था, अहिड़ी तरह मौलूद में बि ईअं आहे, कोरस जे अंदाज़ में ॻायो वञे थो। मौलूद जी जेको महफ़िल आहे स्कूल में, उहा मुंहिंजी नज़र में सॼे स्कूल लाइ न, पर उन्हनि में शागिर्द अहिड़ा जेके ॻाइण ॾांहुं मुतवजा आहिनि, सही, उन्हनि शागिर्दनि खे विहारे उन्हनि खे महफ़िल जेका सा उहा ॿुधाइजे त बहितर थींदो ईअं। ऐं हीउ फ़न जेको आहे हक़ीक़त में हिन वक़्तु जेको आहे मौलूद जो फ़न ज़वाल पज़ीर आहे। उन जा बि कारण ॿिया बि आहिनि, पर वारी ॻाल्हि जीअं त जेकॾहिं माण्हू शागिर्दनि में नंढो नसुल जेको नओं नसुल आहे उन में हीउ रुझान मौलूद जो जेको आणिबो त वरी नवां माण्हू उन में फ़न में शामिल थी वेंदा। इहो फ़न वरी ज़िंदा थींदो, अॻिते हलंदो रहंदो, छो त हीउ फ़न असांजी सक़ाफ़त बि आहे। जी जी फ़नून लतीफ़ा बि आहे, विंदुर बि आहे ऐं इबादत बि आहे। इन करे हिन फ़न जी अहमियत तमामु वॾी आहे, पर नज़र अंदाज़ थियल आहे। उन जी वजह छा आहे? उन जी वजह जी हिकिड़ी त ख़बर उन्हनि माण्हुनि खे हूंदी त बाबा हेॾां ध्यानु छो नथा ॾियनि। सही। मिसाल तौरु असांजो अपर क्लास जेको आहे उहो मौलूद कोन थो ॿुधे। मिडल क्लास मां के चंद माण्हू मौलूद ॿुधनि था या घुराए ॿुधनि था, बाक़ी लोअर क्लास तो घणो करे ॿुधे। सही। इन करे मौलूद जे जेके असीं फ़नकार आहियूं मौलूद जे फ़न जा, उन्हनि जी माली सहायता कोन पई थिए। बुनियादी सबबु हिन फ़न जे पोइते वञण जो इहो आहे। सही। जेको बि धंधो हुजे, जेको बि हुनर हुजे, पंहिंजो फ़न हुजे, उन जी माली सपोर्ट जेकॾहिं बंदि करे छॾिबी त या त बिल्कुलु ख़तमु थी वेंदो ऐं या त उहो वञी को बाक़ी रहंदो। इन करे मौलूद जूं महफ़िलूं जेके आहिनि उहे कराइजनि, सक़ाफ़त खाते जी इहा ज़िमेवारी आहे। सही। त हिन फ़न खे हिन पंहिंजो जेको तमामु बहितरीनु फ़न आहे उन जे तरक़ी लाइ या उन जी जेका तवीज आहे ऐं उनखे सॼे मुआशिरे में राइज करणु, इहो फ़र्ज़ु आहे सक़ाफ़त खाते जो। पर सक़ाफ़ती खाते वारा भला किथे वेठा आहिनि ऐं रुॻो पुराणियूं तारीख़ी जायूं जेके आहिनि उन्हनि खे वीचारनि खे मरमत करे बीहारनि था। इहा उनजी सुठी ॻाल्हि आहे, पर उन सां गॾु हीउ फ़न जेको सिंध जो आहे, जीअं की ॿिया मल आहे या ॿिया फ़न आहिनि, नड़ बैत आहिनि, गुजारतूं आहिनि, इहे समूरा जेके सिंध जा फ़न आहिनि, उन्हनि सभिनी खे अॻिते आणण जे लाइ सक़ाफ़त खातो ई कमु करे सघे थो। बाक़ी अवाम में जेको आहे सो वीचारा कनि था, पर एतिरे क़दुरु न जो उहे तरक़ी कनि। ॻाइणा ॾिसो आहिनि जेके सुठा ॻाइणा फ़नकार आहिनि त उन्हनि खे ॿाहिरनि मुल्कनि जा टूर कराया वञनि था। उन में हिकिड़ो त माण्हुनि जो शौक़ु वधे थो त आउं बि हिन ॻाइण में अचां त आउं बि वञी ॿाहिरनि मुल्कनि जा सैर करियां। नंबर ॿियो त उन्हनि खे उतां माली सहायता घणी थिए थी, छो ॿियनि मुल्कनि जा सिक्का जेके आहिनि वॾा आहिनि। सही। उनजी करंसी असांजी करंसी खां वॾी आहे, त उतां जो कुझु हुननि खे इनाम मिले थो उहो हिते जे इनाम खां ॾहों मथे हुजे थो, त उहो ख़ुदि फ़नकार खे बि फ़ाइदो थिए थो ऐं फ़नकार जे में हिकिड़ो उत्साह अचे थो त उनजी हौसला अफ़ज़ाई थिए। ईअं हिन खे बि कयो, मौलूद जे फ़न खे बि ईअं कयो वञे त बहितर थींदो।